साहब अव्हां जी ज़िंदगी में हिकु ॾुखंदड़ पहलू बि आयो जॾहिं अव्हां जी वालदा जो लाॾाणो थियो हो ऐं उहा अव्हां जेल में हुआ ऐं अव्हां पैरोल न वरिती हुई त उन बाबति असांखे कुझु ॿुधायो। उहो हीअं आहे त ज़ियाउल करे बादशाह हुई। मां बात चवंदो आहियां त हमेशह खिली चवंदो आहियां त मूं चइनि मार्शलनि जा मज़ा वरिता आहिनि ऐं जेलनि में बि C क्लास B क्लास A क्लास बि रहियो आहियां। ईअं बि थियो आहे। सभु उहे बि मज़ा आहिनि न। जलावत जी बि ॾिठी आहे त जॾहिं ज़ियाउल के ज़माने में मूंखे सज़ा लॻी ख़बर सज़ा छा थी लॻी। मूं प्रेस कॉन्फ्रेंस कई हैदराबाद जे फारान होटल में एज़ ए पाकिस्तान नेशनल पार्टी बिज़नेस साहिब जो सदर हो उन जे सूबाई सदर जी हैसियत में सूबाई सदर अलाए मर्कज़ नाइब सदर इहो मूं प्रेस कॉन्फ्रेंस कई त मार्शल लिफ्ट कई वञे जल्द अज़ जल्द इंतिख़ाबात कया वञनि नंबर 1। ॿियो हुन में मूं हिकिड़ो उन वक़्तु एस्टेब्लिशमेंट ॾुखंदड़ सुवालु हो। मूं उन में इहो चयो त जीअं वाघा बॉर्डर खोलियो रहे त थर पारकर जो बॉर्डर खोलियो त जीअं असांजी माण्हुनि जी आमदनी वधे इहो इन आर्ग्यू थी। सो इन ते मूंखे मिलिटी असीं ॿधा गिरफ़्तार अॻी थिया न हुआसीं। मां मुंहिंजो दोस्त साईं रईस अब्दुल हमीद ख़ान जतोई लियाकत जतोई दीदार बलोच कमर रवान राजपाल कुर्बान अली शाह इहे सभु असां दोस्त असां सां गॾु PNP वारा इस्माइल सोहो इहे सभु माण्हू असीं हमेशह जेलनि में हुआसीं। अबू बकर ज़रदारी बि हो समी वग़ैरह इलाही डिटेंशन में MLO 78 जे डिटेंशन ॿिया सभु डिटेंशन फॉर 3 months। पोइ चए थो ऐं डिटेंशन हूंदे राति जो मूंखे मिलिटी जेल वारनि चयो सुबुह ताईं पेशी हुई मां छाजी पेशी आहे आउं त डिटेन आहियां चयो न। पोइ मां वयसि तॾहिं जेल में B क्लास हो लियाकत जतोई हो रहियो पियो सभु हुआसीं त वियासीं जेल ते निकितासीं हाज़िरी थी सुबुह सभु सर्दी हुई मुंहिंजो ख़्यालु डिसंबर या जनवरी त वियसि मिलिट्री कोर्ट समरी मिलिट्री कोर्ट छाजी कोर्ट मिड़ी कूड़ो वियसि त हिकिड़ो मेजर साहिब हो चयो हलो मिलियो ॾाढो सुठे नमूने उथी बि मिली उथी बि हथु ॾेई वेही मूंखे चई चांहि पिएंगे या काफ़ी। मां आप क्या पी रही चए मैं काफ़ी पी रहा। आप काफ़ी मैं भी काफ़ी पी रहा हूँ मैं काफ़ी बना शाह साहब के लिए ले आओ। हाँ छा कयो पन्नू पढ़ी तव्हां हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कई तव्हां चयो जल्द इलेक्शन करायो फलाणे चयो गिल्टी आर नॉट गिल्टी वो जो नॉट गिल्टी उन्होंने ॾिठो हाणे ही ॻाईंदो चई क्यों वो जो इसलिए कि देखो बात सुनो कि मैंने कहा कि इलेक्शन कराओ वो फौज बैरिक्स में चली जाए मार्शल लिफ्ट कर मैंने नहीं किया सभी के प्रोफेसर गफूर भी कर रहे सब लोग कर रहे हैं मेरी पार्टी पाकिस्तान नेशनल पार्टी वो उसके लीडरशिप भी कहते मैं कहता हूँ। वरी चई त आप पर दूसरी चार्ज है कि आपने वाघा बॉर्डर के हवाले से बात नहीं की आपने कहा खोखरा पार खोला थर कौन खोखरा पार खोला है मेरे मर्जी में कहा फिर आपने कहा नाटिकलिटी पे कहने कहा मैंने कहा है बिल्कुल कहा इसलिए कि भाई इधर तजारत बढ़ेगी ये हमारे जो सिंधी मुसलमान गाँव आधे गाँव उधर है आधे गाँव इधर है शादी बारात होती मौत फोती होती कहाँ से जाएगा ये गौतम अन्य थोड़ी देर में उस मिलिट्री कोर्ट जो उसूल हूंदो आहे ओथ खणंदा आहिनि ओथ खणंदा आहिनि पर ओथ खणंदा आहिनि टोपी पाईंदा आहिनि कैप जेका आहे न पोइ उहो कोन खई ओथ वोथ कोन खई न तरसी टाइप थियल हिकिड़ो पन्नू आयो पढ़णु शुरू कई आपको 1 साल सज़ा 10,000 जुर्म 1 साल सज़ा 10,000 जुर्माना। थैंक यू वेरी मच मेजर साहब मां हथु मिलायोमांसि सज़ा लॻी माण्हू जेल क्लास सां ख़तमु थी वियो मूंखे वठी आया हैदराबाद जेल
हथ करे वरी कारे जो ॿी क्लास में दादो ईअं पोइ मां हलियुसि इहा बिल्कुलु ॻाल्हि दुरुस्त आहे जेको तव्हां चयो त सज़ा ईअं लॻी मूंखे ॿियो छा पुछियो आहे ॿियो इहो मूं पुछियो पिए त तव्हां खां त साईं JM सैयद पारां PNA जी गैर मशरूत जेकी आहे हिमायत करण जो कारण छा हो? हा उहो ॾिसो मां हुन ऐं हूंदुसि इहो भुटे साहिब जी आहे न तव्हांजी भुटे साहिब वारी मुलाक़ात चई न उहा पोइ ॿुधायो अथव हेॾे में अची वई अथई कारण हीअं त मां हुउसि जेल में त मौलवी साहब मरहूम अब्दुल वाहिद आरी साहब इहे साहब कराची जेल मां ऐं ॿिया बि हुआ मौला बख़्श लॻा सभु जेल हुआ पोइ वरी साईं JM सैयद जो बयानु आयो PNA गैर मशरूत हिमायत इहा हक़ीक़त आहे बयानु अख़बार पढ़ियो हाणे इन विच में जो भुटे जी मुलाक़ात थी त पोइ वरी असांजी ॻाल्हि भुलिजी थियो मूं वरी ख़बर न आहे ख़तु लिखियो हुजे ख़तु हूंदो साईं ज़रूरु महफ़ूज़ हूंदा साईं हर कंहिंजो ख़तु रखंदो या कंहिं नमूने चौराहे मोकिलियो गैर मशरूत न या त असां PNA हा साईं सची हा साईं उन ॾींहंनि में जेको डिटेन हो कार्डियोवैस्कुलर अस्पताल में मां बि उन्हनि ॾींहंनि में ऑपरेशन करे उते ई अस्पताल में उन ॾींहुं मूं साईं खे चयो ख़ुशि खेसि त साईं या त असीं 9 सितारा थियूं कंडीशन सां कुझु रखूं या असीं अनकंडीशनल चई छो मुंहिंजो साईं अर्ज़ी आहे त सिंधी माण्हू प्रोफेसर खां फुड़े पोयां कोन लॻंदा शाह मनूर जे पोयां कोन लॻंदा मजबूरन इन में धिकी भुटे ॾेई वेंदा जे असीं अलॻि बीहंदासीं न त न हुनजो हिसो हूंदासीं न हूंदासीं पोइ जी ॻाल्हि त साईं हिन कोन बीठो पर ख़ैर सो इहो थियो इहो उन में इहो मौक़ो हो पोइ असां जॾहिं जेल मां हाणे ॿुधायो त तव्हां भुटे जी मुलाक़ात में त ॿुधायो ज़रूरी आहे तव्हांखे अॻु ॿुधायो न दोस्त हथ किनी पिया यादि आहे न मां हुउसि लांडी जेल में हुउसि त उन वक़्त में जेल सुप्रिंटेंडेंट नौशाद अली ख़ान पुलिस ऑफिसर हो ऐं जेलर हो अलाए डिप्टी हो असांजो दोस्त हो कमर शाह उहो आयो मूं वटि चई त तव्हांजी मुलाक़ात आई आहे केरु आयो माइट ईंदा न पोइ चई साईं मुलाक़ात आई त सरकारी जा सरकारी केरु आयो चई हलो चई साईं बशीर प्राइवेट सेक्रेटरी हूँ चीफ मिनिस्टर गुलाम हुसैन जतई बैठो भाई हुक्म करो जतई साहब ने को सलाम दिए वो कहते हैं कि आपसे भुट्टो साहब मिलना चाहते हैं माई सेल्फ नॉट ग्रुप मुझे भाई कैसे क्यों तो साहब मुझे साहब अपने साहब को कहो किस बात पर ये PNA के मूवमेंट है कोई और चीज़ है क्या है नहीं सर वो है मुझे भाई बात सुनो अगर कोई ऐसी बात है कोई बात करनी है तो पहले मुझे जेल से रिलीज कर भेज जाओ JM सैयद मेरा लीडर है पर JM सदर हो न त चई त मुंहिंजो जतई साहब खे चयो या हिते ॻाल्हाए मूंखे फोन ते या चयोसि त मूंखे रिलीज़ कर वरी पुछां हुन खां या वरी हीअं कर त मूंखे जेके मुंहिंजा साथी आहिनि जेके ॿाहिरि वारा ऐं जेल वारा सभिनी खे हिकु हंधि गॾु करे ॾियो त मां हुन ॾे ॾाढो ॻाल्हि रखां पोइ कुझु ॾींहं पोइ ख़बर पई पोइ ख़बर पई ओचितो मूंखे वरी चयो त तव्हांजो की हितां हिन जे लाॾीअ में शिफ्ट था कयूं कराची जेल उहो आहे ओकाश शेख साहब जेल सुप्रिंटेंडेंट कराची वारो उहो हिते आयो मूंखे वठणु हाणे अमूमन पुलिस वठणु ईंदी न करे जेल सुप्रिंटेंडेंट कोन वठंदो ओकाश मूंखे चयो त हाणे तव्हांखे इन लाइ सॼो था न
भुट्टो सां मिलण थो घुरे तव्हां को मुतालबो कयो त मूंखे सभु कैदी या सभु माइने मुंहिंजो कैदी रुॻो वरी ॿाहिरि विया भई उहे सभु गॾु कया अथनि हाणे सभु अचनि पिया तव्हां हलो वरी मीटिंग कयो पोइ हलो था न मिलो न त मिलो हलो पोइ वयसि त जेल जे गॾु रोशन जोड़े जो मूं अॻु ॻाल्हि कई तव्हांखे मरहूम रोशन जोड़े जो ऐं मरहूम शाहनवाज़ खान जोड़े जे अॻु वधल आहे गिरफ़्तार आहे रोशन चयो बाबा चयो आहे त तूं असां सां हली रह असांजे वार्ड में मुंहिंजे हथ में त कोन्हे चई असां जेल सुप्रिटेंडेंट खे चयो आहे त तव्हां असां सां रहंदो पोइ यार मूंखे सॼो हिन ॻाल्हि न मां हाणे हुन चयो न अॼु राति असां सां रहो पोइ सुबुह ॻाल्हि सुबुह वियसि पर सुबुह जो सभिनी वटि वियसि ॿिए ॾींहुं जॾहिं वञूं था मूं सभिनी खे चयो बाबा हीअं हीअ ॻाल्हि आहे तव्हां चयो था किॾी पिया आहियूं त पोइ छो न हाणे हीअ ॻाल्हि भुटे चयो भुटो मिलण थो घुरे भुटो सां मिलणु घुरो त पोइ हिते 4-5 ॼणा चयो न अकेलो थोरी मिलंदासीं सभु हलंदासीं भाई त पर भई हुन त मूंखे घुरायो चयो ठीकु आहे असीं हलंदासीं सभु हलंदासीं ॾिसूं त छा जी ॻाल्हि वरिती मुंहिंजो ठीकु आहे पोइ वरी ऐं मोटी आयो शाहनवाज़ जोड़े मुंहिंजो भई हीअ त चनि मामन ख़ान जोड़े जे होम सेक्रेटरी उहो को आयो मूं सां ॻाल्हाइण त हाणे हलो या छा मूं न चयो त भई ॻाल्हि इहा त पोइ मुंहिंजा सभु दोस्त रहंदा चयो हू त तोसां थो मिलणु घुरे तूं सभु दोस्त मुंहिंजे हथां इख़्तियार बि कोन्हे मां पोइ तव्हां त चयो त जेल में सभु मूंखे हिकिड़े गॾु करे ॾियो असां गॾु करे ॾिना वरी जेको साईं सॼो लश्कर वठी ॾिनो हुजेसि प्राइम मिनिस्टर पाकिस्तान पुछी चा पोइ हीउ वियो पोइ मोटी आयो चाची शाहनवाज़ जोड़े जे मूंखे चयो यार हे छोरनि जी मथे ख़राबु थी आहे तूं ज़रूरु वञी पर भई चवनि था पर धूड़ पाई भई गॾु हाणे कहिड़ो छा थींदो कहिड़ो तूं माउ खाईंदे पोइ वरी हीअ हलिया वियासीं सभु असीं वियासीं जेल जे मथे CM हाउस जे मथे कॉरिडोर आहे उन में वियासीं मीटिंग थी भुट साहिब आहे मां तव्हांखे ॿुधाए भुट साहिब मुंहिंजो वाक़फ़ो तव्हांखे ॿुधाए चुको जतो साहिब वाक़फ़ो त भुट साहिब मां गॾु वेठासीं सोफ़े ते ॿिया इहे साम्हूं वेठा मूंखे मुड़ुस पुछियो उते श्याम मोहन शाह मां तो इहे चइबो जेको उतां थी ॻाल्हि मां तो तव्हां वरी अख़बार बयानु ॾिनो छा ऐं छा हेअरिंग ते ईंदो त मां हिकिड़ी बयानु ॾिनो बयानु को साफ़ी तव्हां साफ़ी पुछंदा आहियो सुवाल त हिकिड़े साफ़ीअ मूंखां सुवालु पुछियो त मूंखे घोड़नि जी टाप टाप ॿुधणु थिए मूं इहो जवाबु ॾिनो अच्छा हुनजो छा थो थिए मुल्क मूं चयो मूंखे घोड़नि जी टाप टाप थी ॿुधणु अचे उहो को हिलाल पाकिस्तान छपियो हिलाल पाकिस्तान सरकारी ख़बर आहे हाणे पुटु सिंधी त कोन पढ़ंदो पर ॿुधायो वियोसि चए तव्हां मतिलबु तव्हां चयो त घोड़नि जी टाप टाप मुंहिंजा उहो कीअं था चओ मां जेल में थो रहां कराची सेंट्रल जेल में रहंदो आहियां हुते रहंदो आहियां PN वारा सभु मूं सां गॾु था रहनि चौधरी शुजात जवानी साहिबु चौधरी ज़हूर अलाई साहिबु तो साहिबु जज़्बाती थी वियो थोरो आवाज़ु थोरो हल्को तेज़ ॻरो आवाज़ु कयो मां कोन थो टिॼां मां कोन थो टिॼां मुलनि खां मूं चयो मुलनि जी तहरीक कान्हे मां जो गॾु वेठो हुओ न त मूंखे हिन घोड़े मुंहिंजे ते ईअं ईअं करे चई ख़ाकी ईअं चयो मूं कीअं कयो चयो हा तव्हांजा बि दुश्मन मुंहिंजा बि दुश्मन ॿिया बि वेठा ॿियनि त ऊंधियूं ॻाल्हियूं कंहिं चयो त असां सेफ्टी कान्हे मिले जेल जी कंहिं चयो हीअं फलाणो पोइ ख़तमु थी न पोइ चए बाबा हाणे हल ॿुधायो न मूंखे चई हुन कोन चई हल ॿुधायो छा कइबो मुंहिंजो हल हिकिड़ो सालो तव्हां वञो सन चए चाचे कुराड़े ॾे लफ़्ज़ बि चाचो कुराड़ो मुंहिंजो हा चाचो कुराड़ो चए पुट मां छा थींदो हीअं हींअर ॿुधियो आहे आर या पार चयो मतिलबु छा थो चवणु घुरे मुंहिंजो मां चयो आर या पार हीअं तव्हां मिलंदो सन हेलीकॉप्टर में या वरी वज़ीर सां मिलंदो त बस सिधी मिली आहे GM शेर जो हीअ लाइन आहे पुटु हीअ तेॾी महिल जिते तव्हां ज़िक्र कयो उहे थोरो परेशान थींदा त हीअ छा थो थिए पोइ शायदि मामिलो एॾे ई न वञे कुझु वक़्तु लाइ ठापड़ो थी वञे
चइबो मुंहिंजो वाइदो 9 अप्रैल ते इहो हुयो शायदि मार्च जो महीनो अलाए 9 अप्रैल ते आहे पहिरियों लाहौर असेंबली जो घेराव थो करे नवाब उहो मां वञा थो लाहौर उहो पूरो करे पोइ मां मुंहिंजो वाइदो मां चाचे वटि वेंदुसि अच्छा सही पोइ बसि इहो थियो पोइ वरी चयो मां तव्हांखे छॾाए कोन थो सघां सभई छोकिरा वेठा आहिनि सभई हाणे तव्हां मुंहिंजा महिमान आहियो मुंहिंजी पोज़ीशन में मां इन में कोन्हे तव्हांखे छॾे सघां मुंहिंजो पोइ भले ठीकु आहे असीं जिते वेठा आहियूं जे पोइ भला कराची जेल में साईं वेठा आहियो मुंहिंजो कराची जेल में वेंदासीं न त साईं हुते त सभु वेठा आहिनि पीअरे वारा हीअ चौधरी ज़हूर लाही ॿिया टेपो रही असीं सभु वेठा ॻाल्हि रोड थी वियो चए पोइ लाॾी जेल असीं आयासीं लाॾी जेल त न छॾण जे पोयां छा टप टप जो जो टप टप सही अच्छा इहो ॿुधाइजो त NDP जेको आहे कहिड़ियुनि हालातनि में ठही ऐं उहा कीअं तव्हां हुन में कीअं शामिलु थिया मां हीअं थियुसि मां तव्हांखे ॿुधायो न अॻु मूंखे यादि आहे त मां बि अस्पताल मुंहिंजो तव्हांखे चयो न या 9 सितारो रहंदा आहिनि हा उन में मां जनम हुउसि साईं वॾो बि जीअं जनम हो त वई अस्पताल सो साईं चयो वरी छा करियोसि पार्टी पंहिंजी ठाही पार्टी पंहिंजी ठाही कीअं थियो पोइ सियासी जमायत जॻह इलेक्शन में हिसो वठे ऐं सभु फलाणी शइ थिए चई पोइ छा कजे लिस्टूं लिखो लिस्टूं मीटिंग सरायूं था पुछा सीधे जेल में तव्हां मीटिंग सरायो या कुझु माण्हुनि खे आस्ते आस्ते करे तव्हां अस्पताल में माण्हुनि खे मिलंदा वञो लिस्ट लिखी जंहिंमें मीर रसूल टालपुर मीर अली अहमद टालपुर फलाणा पोइ वरी साईं चयो ठीकु आहे पर तूं त पंहिंजे छोकिरनि सां पुछ छोकिरा वारा जीअं वारा शागिर्द उहे उन हिमायत कनि मुखालफ़त कनि पार्टी ठहिणु पोइ चयो साईं छोकिरा हिमायत कंदा चयो कीअं थो चए मुंहिंजे मुखां ॿाहिरि न वेंदो मूं छा कयो ऐं हुउसि अस्पताल में कैदी हुउसि मूं मीटिंग कई पंहिंजे दोस्तानी स्टूडेंट्स जी हुन मीटिंग सदारत कई ख़बर कई डॉक्टर सुलेमान शेख उहो जीअरो वेठो आहे न उन ॻाल्हि पंहिंजी पार्टी ठाहिजे या न ठाहिजे या PNA जी हिमायत कजे अनकंडीशनल या न कजे या पुटे जी हिमायत कजे उन में अक्सर चयो त पंहिंजी पार्टी ठाही अच्छा अवां हिकु भेरो पंहिंजी ज़ाल जो जेको आहे सोनो लोकेट विकिरो कयो हो ऐं उहो ज़रूरत छो पेश आई वरी तव्हां उहो वठी ॾिनो उनखे या न उहा अचां थो हुन ते उहा ॻाल्हि एॾे बादशाह ज़्यादा कंदी उन में छा हो त पहिरीं तव्हां हीअ पुछो पूरो कयो ज़ाल वारो इहो थियो त ज़ाल मूंखे गिफ्ट ॾिनी शादीअ में लॉकेट कोन पतो चयो सोनी चैन असांजा दोस्त छोकिरा शागिर्द स्टूडेंट्स चइबो समीम मगरियो रहमतुल्लाह इस्माइल मुख़्तार शागिर्द उहे ॿधल हुआ उन लाइ वकील खपंदो उन ज़माने ॿाहिरि हुउसि मां नूरुद्दीन सरकी वारो खे वकील खे उन फी कान वरिती हुन एतिरो चयो आहे ॻाल्हि ॿुधो नूरुद्दीन सरकी कॾहिं फी कोन वठो न कोन्ह लाइ शेख वठंदा बाक़ी हिन जो ख़र्चु त थींदो कहिड़ो ख़र्चु कोर्ट वारो फाइल कढणे अमां घणो थींदो आहे केतिरा ॿुधाई 900-1000 रुपया चई पोइ मूं पंहिंजो सोनी चैन सोनारे खे ॾेई पैसा खणी सरकी अच्छा इहो ॿुधाइजो त NDP जेको आहे उनजो इख़्तिताम कीअं थियो ऐं पोइ अव्हां PNP छो ठाही हा इहो अचे थो असुलु छा त NDP में असीं पहिरीं पुछियो कोन वियासीं कीअं असीं NDP में वियासीं हीअं अताउल्ला मिंगल बि दाख़िलो साईं वॾे सां गॾु साईं GM सां कार्डियोवैस्कुलर अस्पताल में पोइ असां जॾहिं पार्टी न ठाहिण साईं जी न पई ठही रहे साईं खे किन माण्हू रोकियो माफ़ु कयो उन माण्हू रोकियो उन नालो मौलवी अब्दुल्ला नाले सां इन्हनि ॿ टे ॿोलड़ियनि चयो त न
ये सियासी पार्टी थी इलेक्शन सियासी न इलेक्शन न फलाणो न साईं घोट खां हटी वियो त अमानुल्लाह शेख मां कमर राजपर इस्माइल रसाण ऐं पहिरियों अबू बकर ज़रदारी अताला मिंगल चयो साईं जन सर चऊं तव्हां पार्टी पंहिंजी नथा ठाहियो न NDP में नथा ॿियनि में बि नथा अचो असीं नओं सितारो आहियूं NDP नओं सितारो आहियूं त हीअ बि साॻी ॻाल्हि तव्हां हिमायत गैर मशूदा कयो त पोइ भला खणी हिननि खे छॾियो तव्हां नथा अचो हिननि खे छॾियो वठी वञो 5 असां 5 थिया NDP में शामिलु शेरबाज़ ख़ान असांजो सदर हो पोइ किसो हुयो छो टुटी उन वक़्त में अफ़गानिस्तान जो इनकलाब सोर आहे अप्रैल इनकलाब यानी बबर कारमल इहे आया न डॉक्टर नजीबुल्लाह वाला तो ख़ान वली ख़ान बि NDP में हो ख़ान वली ख़ान उन मुखालफ़त कई बिज़नस साहब उन जी हिमायत कई हालांकि मूंखे वधीक चाहियो ख़ान अब्दुल वली ख़ान हो मुंहिंजो प्यार बि मूंखे घणो करो पाइटियल जे करे मूंखे सोई थियो पोइ असांजी मीटिंग थी NDP जी कोयटा जी विलूम स्टार होटल में पोइ उते वरी हिकिड़ो पहिरीं जेस मीटिंग हली ख़तमु थियो उते स्टेट क्राइम स्टोर जे सपोर्ट हुआ त असांखे पोइ 4-5 ॾींहं बयानु आयो त वली ख़ान चयो त इहे 4 आदमी 5 आदमी कोन हुते बार बार बयान देते पॉलिसी के खिलाफ दे देते तो मुँह भी असर आए मजाक मुझे खान साहब आपने भी तो एक मरतबा कोई उल्टा सीधा बयान दे दे वरीवर के हिसाब से मैं वरीवर का भी कभी रहा मेरे मुखालिफ रहा मुझे बैकअप किताब है मैंने धीरे धीरे असां थोरो दूरी थी थिए पोइ उते असुल इख़्तिलाफ़ वली ख़ान जो विज़िट जो ॿई ॻरा ॾींदा ॿई वॾा हुआ हुनखे गफ़ार ख़ान जी लेगेसी आहे हुनखे का लेगेसी कान्हे हू ओॾे स्टेटस जो ॾींदो जेतिरो वली ख़ान हो पोइ इहो पार्टी इन इख़्तिलाफ़ थियो पोइ उन में माफ़ु कजो हुन में कम्यूनिस्ट पार्टी वारनि जो हथु गड़बड़ हुई